आहियो तव्हां? रहमान साहब ॿुधाए पियो त तव्हांजी तबीयत ख़राब थी पई हुई, ख़ैर त हुयो? हाँ मिड़ई थोड़ी घणी थकावट जे करे, पर हींअर बिल्कुलु ठीकु आहियां। लॻे थो त फ्यूचर खे बहितर करण जे लाइ तव्हां कुझु वधीक ई महिनत करे रहिया आहियो, ईअं न? इहो फ्यूचर ई त हूंदो आहे जेको स्ट्रगल करण जे लाइ उत्साहींदो आहे। ऐं हूअं बि फ्यूचर बिना इंसान कहिड़ो। कुझु प्यार मोहबत जे बारे में इज़हार कर बोगला। मुंहिंजे बारे में था सोचो न। तव्हां यकीन रखो मां पंहिंजो फ्यूचर बहितर कंदुसि। हरू भरू ग़लतफहमी में न पओ। ही म्यूज़िकल सीडी आहे। राति मूं ॿुधमि पे त तव्हांजी यादि आई, छो त म्यूज़िक तव्हांखे बि पसंदि आहे। सो ही ॿुधजो ज़रूर, तव्हांखे वणंदी। हिन गिफ्ट खां बहितर हो त को लव लेटर ई ॾियां जंहिंजे लाइ हर पल मन मांदो रहे। बेगम साहिबा, तव्हांखे असलम ख़ान सां फ़िलहालु ईमान जे बारे में न आहे ॻाल्हाइणो। जेसि ताईं असां ईमान खे पंहिंजे एतमाद में वठूं कोई का ॻाल्हि करणी आहे। तूं छा थो सम्झे त ईमान तिरीअ तेल लाहिण ॾींदी? न, उहो कॾहिं बि नथी चाहे त अदाजन जे घर परणो करे वञे। हा त पोइ छो वञे उते पढ़णो करे? हुनखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो पूरो हक़ आहे। हू पंहिंजी ज़िंदगी जो बुरो भलो बि सम्झी सघे थी। मूं बि इहो पिए चाहियो त तूं सिधो थी इन मामले ते ॻाल्हाए। ॾिस आई न तुंहिंजी दिलि जी ॻाल्हि तुंहिंजे वात ते। तूं इहो त ॿुधाए मुंहिंजे भाणेजे में कहिड़ी ख़राबी आहे? छा में घटि आहे? ज़मीनदार आहे, पढ़ियल लिखियल आहे, मथां सुहिणो सेबतो आहे, कहिड़ी खोट अथसि? मसलो कंहिं ॻाल्हि जी खोट जो न आहे। तूं ॻाल्हि खे सम्झ फहमीदा बेगम। ऐं उन खां पोइ ॻोठ में किथे सर्वाइव करे सघंदी? मां जो हिते रही आहियां, ॻोठ जी हुयसि मां, पोइ हिते रही पई आहियां न। तूं वठी आए 30 सालनि खां तोसां गॾु पई रहां। वाह जी भेट कई आहे तूं। तुंहिंजे अकुल खे त सलाम हुजे। ईमान जा पी इहा ज़हन में ॻाल्हि विहारे छॾ त ईमान न सिर्फ़ु मुंहिंजे भाउ असलम जी थींदी। बसि मां तोखे इहो सिधो थी चवां। बसि उहो मुंहिंजे एफ़ज़े में वेंदी, एफ़ज़े में बसि। माफ़ कजो भेण, मां मुंहिंजे ॻाल्हियुनि जे विच में अची वियुसि। मूं तुंहिंजो ऐं अदा वाजिद जो ॻाल्हाइणु ॿुधी वरितो आहे। तूं मुंहिंजी भेण आहीं, मूंखे प्यारी आहीं। अदा वाजिद बि मुंहिंजो रतु आहे, को धारियो कोन आहे। मां तव्हांजी ॻाल्हि खां इन लाइ इख़्तिलाफ़ रखंदुसि त ईमान मुंहिंजी नूंहुं थिए तव्हांजे एफ़ज़े में अचे। बिल्कुलु न, बिल्कुलु बि न। न मूं इहो कॾहिं सोचियो आहे, न ई मुंहिंजे कंहिं घर जे भाती खे ज़हन में ख़्यालु आयो आहे। पर अदा इहा हक़ीक़त बि त आहे न। मां जॾहिं हिते आई हुयसि तॾहिं तव्हां इहो चयो त मां एफ़ज़ो वठंदुसि। हा बिल्कुलु मूं चयो, पर उन महिल मां ग़लति हुयुसि। 30 साल पहिरें जी दुनिया ॿी हुई ऐं हाणे ॿी आहे। अदा मुंहिंजो बि सिर्फ़ु इहो ई जहिड़ो आहे। मुंहिंजी नियाणी तो वटि वेंदी ऐं तूं हुनखे पंहिंजे अखियुनि ते विहारींदे, पिंघनि में हुनखे लोड़ींदे। पर सिर्फ़ु इहो ॾिसणो पवंदो त हू छा थी चाहे। नओं रतु आहे, नई सोच आहे। हुनजी पालना सॼी ज़िंदगी हिते शहर में थी आहे ऐं हुनजा मयार बि पंहिंजा ई आहिनि। हाणे ईअं बि कोन्हे, ॻोठ में सभु सहूलियतूं आहिनि। हुनखे काठियुनि ते मानी थोरी पचाइणी आहे। घर में नौकर चाकरनि सभु कुझु आहे, कोई मसइलो कोन्हे को। न भेण, इहा ॻाल्हि न आहे। तूं सबुरु कर, छोकिरी खे पाण फ़ैसिलो करणु ॾे। मां इहो थो चवां त तूं छोकिरी सां न ॻाल्हाए, अदो पाण ॻाल्हाईंदो। अदा उहो ॿार आहे, उहो छा सम्झंदी? हा ठीकु आहे, तुंहिंजी ॻाल्हि ग़लति कोन्हे, पर वरी बि फ़ैसिलो हू पाण करे। असां ॿारनि खे एतिरो आज़ादु छॾियूं जो पंहिंजी ज़िंदगी जो पाण फ़ैसिलो करे सघनि। सच पुछे त भेण, मां पंहिंजे पुटु सुमेर सां इन मौज़ूअ ते मां ॻाल्हायो ई कोन्हे। अदा हाणे हिकिड़ो वॾो इशू इहो बि आहे त अॼुकल्ह इंटर मैरिजिस साइकोलॉजिकल ऐं फिज़िकल इशूज़ पैदा पिया कनि ऐं असांखे हाणे इहो बि ॾिसणो पवंदो। इहा अॼु जी ज़रूरत आहे। बिल्कुलु, मां तव्हां सां सहमत आहियां। तव्हांखे नौकरी जी छो ज़रूरत आहे ऐं तव्हांजो फैमिली बैकग्राउंड छा आहे? सर इहो सवाल तव्हां छो था कयो? घटि में घटि असांखे उन स्टाफ जी डेटा त हुजे न जेको असां सां गॾु वेही कमु थो करे। ईअं क्लीन बोर्ड थियो आहे न नौजवान।
छा ते टहिको मचायो अथव? मूंखे बि ॿुधायो त मां बि खिली वठां। तव्हां कीअं आहियो मिस्टर कलाल? बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां हुनखे छॾे विया हुयो। असल में कुझु नवां ऑर्डर्स मिलिया आहिनि, तव्हां उन्हनि खे लाइनअप करे वठो छो त शाम ताईं डिलीवर करणा आहिनि। जी मैडम, इनशाला ईअं ई थींदो। नौजवान वापसि मोटी चयो तव्हांखे कुझु न चयो वेंदो। बाय द वे, मैडम हिन लाइब्रेरी जी मालिक आहे, बी केयरफुल। हुनजो असां सां फ्री थियण बि हिकिड़ो प्रोफेशनल एटीट्यूड आहे। न न, अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे का। मां कंहिं सोच में न हुयुसि, मां त हिते ई आहियां। मां किथे चयो त तव्हां मुल्तान में आहियो? मां सम्झां थो त तव्हांजा कहिड़ा कारनामा आहिनि। तव्हां छा पिया सम्झो त मां हिते ईअं ई वेठो आहियां? अड़े मियां, तव्हांजो हिते नौकरीअ लाइ अचणु ऐं मुसलसिल 3 महीना लाइब्रेरी जे साम्हूं बीहणु मूं नज़रअंदाज़ न आहे कयो। इन ई करे मूंखां का कैफ़े ते लिकी न सघंदई। सो हाणे ॻाल्हि सची कया त भलो थींदी। सर, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। कलाल, तो मूंखां कॾहिं पंहिंजे मिटनि माइटनि जे बारे में न पुछो आहे त केरु आहिनि, किथे आहिनि, आहिनि बि या न आहिनि। आख़िर छो? कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजे लाइ त तव्हां ई सभु कुझु आहियो। पर वरी बि मामा, हिन वक़्तु मां 24 सालनि जो थी वियो आहियां ऐं हेसी ताईं त तव्हां मूंखे कंहिं बि मिट माइट जे बारे में नाहे ॿुधायो ऐं न ई उन्हनि खां तालुक़ु रखियो आहे। पोइ हाणे मां तव्हां खां छो पुछां? न, तोखे पुछणु घुरिजे। तुंहिंजे पापा जा माइट आहिनि, मुंहिंजा माइट आहिनि। बिल्कुलु हूंदा, पर मुंहिंजो छा उन्हनि सां? बाय द वे मामा, अॼु तव्हांखे इहे सो कॉल्ड माइट छो यादि आया आहिनि? को मसइलो थियो आहे छा? न, को बि मसइलो न आहे थियो। मां सोचियो त तूं हिन एक्साइटमेंट में ईंदे ऐं पोइ तूं मूंखे चवंदे त हली मिली अचो। फॉर गॉड सेक मामा, हिन वक़्तु मूंखे कंहिंसां बि न आहे मिलणो। मुंहिंजी पढ़ाई पीक ते आहे ऐं मां स्टडी ते आहियां। मूंखे कंहिं बि पासे न आहे वञणो। ओके, पर पाण खे कुझु ॾींहंनि में आउटिंग लाइ ॿाहिरि निकिरणो आहे। आई एम सॉरी मामा, मां हिन वक़्तु कंहिं बि आउटिंग जे मूड में न आहियां। प्लीज़ ट्राई टू अंडरस्टैंड। कलाल, पुट तोखे छा थी वियो आहे? तूं पहिरीं त ईअं कॾहिं बि कोन हुए। ऐं पुट, इहो कहिड़ो तरीक़ो आहे मम्मा सां ॻाल्हाइण जो? आई एम सॉरी मामा। छा कयां मां? प्लीज़ तव्हां मूंखे सम्झण जी कोशिशि कयो। पुट, मां तोखे ई त सम्झण जी कोशिशि करियां पई। मुंहिंजी तोखां सिवा आहे केरु? मां चाहियां थी त तूं हर वक़्तु ईअं उदास ऐं वेगाणो न रह। अहिड़ो छा थियो आहे जंहिं तुंहिंजे चहिरे जूं मुस्कुराहटूं खसे वरितियूं आहिनि? तूं एॾो रिएक्शनरी थींदो वञे। हेलो, मां वाजिद पियो ॻाल्हायां आतिया। ओ माय गॉड, अवां कॉल कई आहे? कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ठीकु आहियो? ऐं हू असांजो नंढड़ो उनजो छा नालो हुयो उनजो? कलाल। हा, कलाल। ऐं कलाल बाबा हाणे कीअं आहे? हाणे त घबरू जवान थी वियो हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु, हाणे त वॾो थी वियो आहे। ऐं हा, तव्हां ॿुधायो, अॼु फ़हमीदा ऐं हू नंढड़ी हा ईमान कीअं आहे? सभु ठीकु आहिनि ऐं ईमान बि माशाल्लाह हाणे काफ़ी वॾी थी वई आहे। भला अॼु एॾनि सालनि खां पोइ कीअं यादि कयो अथव? असां त तव्हां सभिनी खां विसरी विया हुआसीं न। पंहिंजे ख़ामोश गुनाह जी माफ़ी वठण ऐं उन
वाइदे खे पालण जे लाइ तव्हांखे मूं फ़ोन कयो आहे, जेको 3 साल अॻु में मूं तव्हां सां कयो हुयो। त छा तव्हां हाणे बि हुन कयल ॻाल्हि ते क़ाइमु आहियो? इहा ॻाल्हि नाहे अतिया, पर उहो हिकु अहद हुयो, हिकु गारंटी हुई। पर इहो अहद अॼु तव्हांखे छो यादि आयो आहे? अॼु छो तव्हां पंहिंजे ख़ामोश गुनाहनि जी तलाफ़ी पिया करियो? मां तुंहिंजे घर अचणु थो चाहियां अतिया, मां रूबरू तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहियां। छा मूंखे अचण जी इजाज़त मिलंदी? मूं ऐं मुंहिंजो मरहूं मुड़ुसु तव्हां मां कंहिं ते बि मुंहिंजे घर अचण जी रोक न कई हुई। मुंहिंजे घर जा तव्हां सभिनी जे लाइ दरवाज़ा पहिरीं बि खुलियल हुया ऐं हाणे बि खुलियल आहिनि। मां सुभाणे तव्हां वटि घर ईंदुसि। जेकॾहिं कलाल पुटु घर में हूंदो त मूंखे बेहद ख़ुशी थींदी। हा हा, कलाल ज़रूरु हूंदो, तव्हां भली अचो। महिरबानी महिरबानी। तूं सोचींदो हूंदे त मां कंहिंसां बि ॻाल्हायां ऐं इहो वाजिबु केरु हूंदो? ऐं अॼु ई हुन ओचितो एतिरनि सालनि खां पोइ फ़ोन कीअं कयो? न मामा, मूंखे कंहिं बि सवाल जे जवाब जी ज़रूरत न आहे। मूं लाइ अव्हांजो सिर्फ़ु हिकु ई जुमिलो काफ़ी आहे त पपा ऐं तव्हां जी तरफ़ां कंहिंजे लाइ बि घर जा दरवाज़ा बंदि आहिनि थिया। पुटु, हे तुंहिंजे पपा जो सॻो सौटु आहे फाजिद अली ख़ान। पुटु, हू किताबनि जो बिज़नेस कंदा हुआ, हुननि जी पंहिंजी लाइब्रेरी आहे। सुभाणे पाण सां मिलण लाइ पिया अचनि। सुभाणे कहिड़े टाइम ईंदा हो? मुंहिंजे ख़्याल आहे मंझंदि ताईं त अची वेंदा। पर मामा, मां त मंझंदि जो कोन हूंदुसि, तव्हां मिली वठिजो। कलाल, मां सम्झां थी त तुंहिंजो हुजणु घर में ज़रूरी आहे। तोखे बि ॾिसणु घुरनि था, छो त तूं नंढड़ो आहीं न, तॾहिं तोखे उन्हनि ॾिठो। ओके मामा, मां कोशिशि कंदुसि त वक़्त ते अची वञे। अतिया सां ॻाल्हाइण खां पोइ केॾो हल्को थो महसूस कयां, ॼण दिलि ते रखियल हज़ारे मणनि जो ॿार लही वियो हुजे। मूंखे इहो पहिरियों करणु घुरिबो, उहो साहे सां आणण में इलाही देरि कई आहे। अदा, मां तव्हांखे डिस्टर्ब त कोन कयो? न, मां सुभाणे ॻोठ पियो वञां। कल्ह जेकी असां डिस्कस कई आहे, मूंखे उमेदु आहे त तव्हां मुंहिंजी काग भराई कई हूंदी। सोचियुमि त उन मामले जे बारे में तव्हां खां अपडेट वठंदो वञां। पाण हाणे घणा हीणा थी विया आहियूं, हिन उमिरि में हाणे घणो बर्दाश्त नथो थिए। हाणे सम्झां थो त माज़ी में जेके बि ग़लतियूं कयूं अथऊं उन्हनि जी भराई कई वञे। मूंखे इन मामले में तव्हांजी पूरी पूरी सपोर्ट खपे। असलो खान घर सड़ण खां पोइ हुनजी रख बेड़े वरी पोइ हुन भरिसां सुरी अचूं, उनजी कीअं थी तलाफ़ी थी सघे? तोखे हक़ आहे, तूं भली मूंखे हेठि कर, पर हाणे मुंहिंजे कयल ॾोहनि सां भरियल बाह खे विसाइण में मुंहिंजी मदद कर। यार, हिकु तूं त आहीं जेको सभु रिश्ता जोड़े सघे थो। कुझु देरि अॻु में अतिया सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे। मां हुन वटि लंघी वेंदुसि ऐं मामले खे सुलझाइण जी कोशिशि बि कंदुसि। कहिड़ो रवैयो अतिया जो? उन छा चयो? जॾहिं अतिया कंहिंसां परायो कयो होसीं त उन वक़्त में ईमान जी उमिरि तक़रीबन कोई 5-6 सालनि जी हुई। हाणे ईमान 25-26 सालनि जी थी। हाणे हिकिड़ी फ़ोन कॉल ते त सभु मामला सिधा कोन थींदा। अदा, मां सम्झां थो मां इन ॻाल्हि खे, पर हाणे मां पंहिंजी ग़लतियुनि जी भराई करणु घुरां थो। अदे डॉक्टर फैज़ जी मिल्कियत जो जेको हिसो थिए थो, मूं जा डॉक्यूमेंट्स भॼाई अतिया जे नाले कराए छॾिया आहिनि ऐं 20 सालनि जी फसलनि जो हिसाब किताब बि रखियो वेंदो। बसि भाउ, हिकिड़ो भेरो हू मुंहिंजी ग़लतियुनि खे माफ़ु करे ऐं मूंखे संदसि जे लाइ बहितर करण जो मौक़ो ॾिए। शुक्र आहे त एॾनि सालनि खां पोइ तूं अतिया खे पंहिंजी भॼाई त मञियो आहे। मुंहिंजी ॾाढी ख़ुशी थी आहे। बसि हाणे उमेदु आहे त सभु कुझु बहितर थी वेंदो। पर अलाह करे ईअं ई थिए जेको सोचूं पिया। ऐं हा, संदसि पुट बाबति मालूमात वरितई? हा, उहो बि सुभाणे उते हूंदो।
इस्मान तव्हां हिते? कलाल हा गाॾी खे अलाए छा थी वियो ख़राब थी पई हाणे सेट थी वई आहे पर तूं मां त वञा पियो लाइब्रेरी। अच्छा मां बि लाइब्रेरी वञा पई त वियो त गॾु था हलूं। भले। चवंदा आहिनि त सफ़र में दोस्त सुञाणबा आहिनि। अॼुकल्ह हाल मूंसां थोरी देरि जे लाइ ई सही पर ट्रैवल त करे थो। छो न मां कलाल खे आज़माए ॾिसां पर कीअं आज़मायांसि? अॼोको ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ यादगार रहंदो। अॼु मां पंहिंजी चाइना सां गॾु आहियां, संदसि भर में वेठल आहियां। ओ गॉड तुंहिंजा लख शुक्र। तव्हां ख़ामोश रहंदा आहियो या मूं ते इम्प्रेशन विझण जे लाइ ईअं था कयो? जी न मैडम, मां त ईअं ई हूंदो आहियां। बाय द वे इहा मैडम केरु आहे? तव्हां मूंखे ईमान बि चई सघो था। हाणे त असां हिक ॿिए खे थोरो सुञाणूं था। जी हा बिल्कुलु। सुञाणण सां मूंखे कुझु यादि आयो त अॼु तव्हां मूंखे पंहिंजे बारे में तफ़सील सां ॿुधाईंदो। मां छा ॿुधायां? अच्छा ईअं था कयूं किथे हली कॉफी था पियूं पोइ तव्हांजे मुतलिक़ उते वेही ॻाल्हायूं था। जेका तव्हांजी मर्ज़ी। अदा हिकु त अकेला आया आहियो, न सुमेर खे वठी आयो और न भाॼईअ खे, ॿियो वरी जल्दी था वञो। अदी कोई त कमकार आहिनि घणा, ॿियो वरी मथों फसल बि लहण वारो आहे। मुंहिंजो उते हुजणु लाज़मी आहे। हूअं बि असां सभु जल्दी वापसि ईंदासीं। वाजिद खे जेतिरो चयो अथमि जेतिरो जल्दी कंदो त जल्दी ईंदासीं। मां सम्झी वियसि, अव्हां जो उहो कमु आहे हिन खां ज़रूरु वठंदसि। ओ सम्झ जा सूर, तूं जेको सम्झे पई न उहो कुझु बि न आहे। पहिरीं ॻाल्हि खे सम्झ, पोइ पंहिंजे ज़हन जा इहे मोल घोड़ा उथार। अदा मंझंदि जी मानी त खाई वञो, अहिड़ी तकड़ छो अथव? गाॾी त पंहिंजी अथव, परे त कोन्हे पंधु। न बसि वरी ईंदुसि, हाणे हलां थो। अदा हाणे सभु कुझु तो ते आहे, तूं जीअं ॿुधाईंदे असां हलिया ईंदासीं। मां मिल्कियत जे हिसे जी बि ॻाल्हि करे अचां। हा बिल्कुलु, इहो बि हुननि जो हक़ आहे। कंहिंजे हिसे जी पिया ॻाल्हि कयो ऐं कंहिंजी मिल्कियत जी? कुझु मूंखे बि त ॿुधायो। तुंहिंजो कमु न आहे, तूं ख़ामोश रहो। अच्छा त तव्हां अंग्रेजी अदब में मास्टर छो पे कई? मुंहिंजी ममा चाहे पई त मां डॉक्टर थियां, पर मूंखे मेडिकल फील्ड न वणंदी हुई, इन करे मूंखे उहा अध में छॾणी। ऐं अव्हां जो पापा छा पे चाहे? मां 4 सालनि जो हुयुसि त पप्पा जी छांव मथां लही। बसि हाणे सभु कुझु ममा ई आहे। ओह आई एम सॉरी। न अव्हां खे सॉरी करण जी ज़रूरत न आहे, इहा त अल्लाह जी रज़ा आहे। मूंखे ख़बर न आहे त पीउ जी शफ़क़त छा थींदी आहे, छो त मूं कॾहिं बि पीउ जी शफ़क़त खे रूह ताईं महसूसु न आहे कयो, पर ममा जी मोहबत ऐं शफ़क़त मुंहिंजे रूह में फुटल आहे। अव्हां जी मम्मा छा कंदी आहे? मुंहिंजो पप्पा बि डॉक्टर हुयो ऐं ममा बि डॉक्टर आहे। चए पियो त जॾहिं तव्हां बीमार थींदा आहियो त तव्हांखे डॉक्टर जी फीस न भरणी पवंदी आहे। असां बीमार कोन थींदा आहियूं। कुझु पंहिंजे बारे में ॿुधायो न। मुंहिंजे बारे में अहिड़ो कुझु बि ख़ासि न आहे, बसि आम इंसान आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त मूं मां कंहिंखे तकलीफ़ न अचे। पर मां त तमामु ख़ासि आहियां। ॾिसो न हिन वक़्तु पंहिंजो सभु कमकार छॾे हिते वेही तव्हां सां गॾु काफ़ी पई पिया। अव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो, सभु कुझु मूंखां पुछो थियो। मां पंहिंजे बाबा ऐं अम्मा सां रहंदी आहियां जेके ॾाढा लविंग आहिनि। मां हिकु अदद लाइब्रेरी संभालींदी आहियां ऐं प्रिंटिंग प्रेस बि, जिते तव्हां बि कमु कंदा आहियो। अव्हां जे बाबा खे मूं कॾहिं लाइब्रेरी में न आहे ॾिठो, हू न ईंदा आहिनि छा? एक्चुअली बाबा जी मूवमेंट घटि रहंदी आहे, छो त एक्सीडेंट में हुननि पंहिंजो हलणु विञाए छॾियो आहे। I'm sorry. न अव्हां खे सॉरी करण जी ज़रूरत न आहे। ज़िंदगी जी आज़माइश में बाबा हमेशह सोभ माणी आहे। काफ़ी बोल्ड आहियो तव्हां, लॻे थो त पूरे घर खे संभालियूं वेठा आहियो। जिते मोहबतुनि जा फसल हिक ॿिए जे मथां लहंदा हुजनि
उते संभालण जी ॻाल्हि नाहे हूंदी, उते बसि दिलि जूं ॿाहूं खोले रखणी पवंदियूं आहिनि। ऐं इहो सभु कुझु मूं पंहिंजे बाबा वटां सिखियो आहे। हू चवंदो आहे त हर ॾुखियाईअ में ज़िंदगी ॾांहुं मुस्कुरायो ऐं पोइ ॾिसो ज़िंदगी कीअं सवलाई ॾांहुं पेर खणण थी शुरू करे। तव्हांजे बाबा जा आइडियाज़ आला आहिनि, लॻे थो त उन्हनि सां मुलाक़ात करणी पवंदी। ज़रूरु। अच्छा कलाल, हिकु ॻाल्हि पुछां अव्हां खां? जी बिल्कुलु। अव्हांखे नौकिरीअ जी ज़रूरत न आहे, इहो त मां सम्झां थी, त पोइ छो अव्हां हिकु मामूली नौकिरी जे लाइ आहियो? मां सम्झां थो त घणनि सवालनि जा जवाब न आहिनि हूंदा। घणियूं अखियूं पर्सनल सवाल करे पाण मुंझी पवंदियूं आहिनि। मुंझण लाइ त साह बि मुंझंदो आहे, दिलि बि मुंझंदी आहे। पर जे जवाब अखियुनि मां ॾिसजनि त उनखे छा चवंदा? छा सिर्फ़ु अखियूं ई मुंझंदियूं आहिनि? सभ खां वॾी अज़ियत साह मुंझणु आहे। ऐं ख़बर अथव, मुंहिंजो साह उन वक़्तु मुंझंदो आहे जॾहिं मुंहिंजे दिलि जी कैफ़ियत खे सम्झंदे बि न सम्झो वेंदो आहे त जी मम्मा। कलाल पुट, अॼु मंझंदि जो घर में महिमान ईंदा, तूं हीअं कर, अॼु तूं घर जल्दी अची वञ। हा मम्मा, मां पहुची वेंदुसि, तव्हां बेफ़िक्र थियो। पुट, जेके महिमान अचनि था न, उहे तुंहिंजा वेझा आहिनि। तोखे साम्हूं ॾिसी उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी। हा मम्मा, मां कंफर्म अची वेंदुसि, तव्हां टेंशन न वठो। ओके ओके।